जेकी मंझ जहान सो तारीअ तगे तुंहिंजी, जेकी मंझ जहान सो तारीअ तगे तुंहिंजी, लुत्फ़ जी लतीफ़ चए तो वटि कमी कान, अदले छुटाना आऊं को फेरो कर फज़ल जो। अस्सलाम वालेकुम मौज़िज़ ख़वातीन हज़रात, प्रोग्राम महरान जा रागी साण करे आऊं आहियां आऊं जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच सागी सिक्किन पुरखलूस जज़्बत सां। ये मुंहिंजा साईं महरान जे रागी जो सफ़र जारी व सारी आहे ऐं अॼु महरान जी गाॾी जेका आहे सा वरी बची कराची पहुती आहे। कराची किथे पहुती आहे, कंहिं फ़नकार सां जे बारे में अॼु गुफ़्तगू कंदासीं, पर उनखां अॻु में हस्ब मामूल हस्ब दस्तूर असांजो म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा साहब मौजूदु आहे, उन सां सलाम था कंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम अशरफ। नसीर साईं कीअं आहे? तबियत से करम अल्लाह जो, ख़ुशि आहियो? सभु ख़ैर? अल्लाह जो करम आहे। ऐं हालांकि आबो हवा ऐं मौसम सभु तब्दील थींदियूं रहनि थियूं, जी हा जी हा जी हा, पर अल्लाह जो करम आहे त असीं तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदा रहूं था। बिल्कुलु। अच्छा नसीर साहब, हाणे हिकिड़ा ऐलान थिया विच में त जीअं हर शइ मटिबी आहे ऐं किन शयुनि जो गुमान न हूंदो आहे त ज़िंदगी में ईअं बि थी सघे थो, उहे असां ॾिठियूं आहिनि। मसलन ईद जो मौक़ो हो त हुकूमत ऐलान कयो, उहो ऐलान असांजे फ़ाइदे जो हो। जी हा, त बाबा ईद पढ़बी पर मिलबी कान कंहिंसां। न त हाणे ईद जो न सिर्फ़ु पाण वटि कॉन्सेप्ट इहो थींदो आहे त जेकॾहिं ईद भाकुर पाए न मिलिजे त पोइ माना ईद जेका आहे सा अधूरी आहे। ऐं जेकॾहिं इहो माण्हू अॻु में चए हा अॼु खां 50 साल अॻु में दादा इहो थोरो परे मिलो त हू चवंदो, हू त माना सॼी ज़िंदगी तव्हां ॻाल्हाईंदा। कथे कलामी असांजे दोस्त अदल सूमरे ॾाढो सुठो हिकिड़ो शेर पंहिंजे सोशल मीडिया ते रखियो, जंहिंजो मफ़हूम इहो आहे त हिन ईद ते भाकुर त ठहियो पर हथ मिलाइण खां पोइ वियासीं। बाक़ी परे इशारा अदा ईद मुबारक, अदा ईद मुबारक। परवरदिगार खां दुआ आहे। ऐं सच पुछो त नसीर साहब, हिन बीमारी काफ़ी दोस्त विछोड़े छॾिया, काफ़ी दोस्त हलिया विया, कंहिंजो ज़िक्र कयूं नथा। बल्कि जेकॾहिं तव्हां ज़िक्र कयो था त आउं चवंदुसि त साईं हाकिम अली शाह बुखारी साहिबु, जेके उस्ताद बुखारी साईं जिन जा नंढा भाउर ऐं आर्कियोलॉजिस्ट आहिनि, उन्हनि जो और कोरोना में वञणु, बशीर मंगी साहब असांजो सखर जो राइटर दोस्त, सिंधी अदबी संगत जो, ऐं डॉक्टर नज़ीर जेको हालांकि हिकिड़े पॉलिटिकल पंहिंजी तबियत जो माण्हू हो, पर कुदरतन हुनखे उहो एॾो पंहिंजे ख़ुशि बयानी तक़रीर ऐं शेर व शाइरी ऐं ख़ुशि दिली माण्हू हो त जेके वेझड़ में टे असांजा इहे अहम वॾो असां हिकिड़ो तमामु तव्हांजे ख़ानदान जो जेको मनक़बत ऐं सौद गदास में जेके हूंदा मुहर्रम जा मसीहा, उहो साईं हबीब साईं मोहम्मद हबीब बेग मिर्ज़ा, जेको शम्सुल उलमा मिर्ज़ा कलीज बेग जो पंहिंजो ओरिजिनल या रियल ग्रैंड सन या पोटो, जंहिंजो कुझु ॾींहं अॻु में कोरोना में इंतकाल थियो आहे। उन जूं तमामु घणियूं रिकॉर्डिंग्स आहिनि जेके मुहर्रम उल हराम में नशर थींदियूं रहंदियूं, पर बहरहाल ऐं वरी चवंदा त सदमो आहे। जी उन खां 3 ॾींहंनि खां पोइ उनजी घर वारी बि उन कोरोना में असांखां जुदा थी आहे। असांजी भाॼाई हुई, असांजी भेण हुई, असांजी सौट हुई फरज़ाना मोहम्मद हबीब बेग मिर्ज़ा, उनजो बि इंतकाल थियो आहे। आउं सम्झां थो तव्हांजे मौज़ूअ ते पंहिंजे स्टार्ट में पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हायो पिया त उन में असीं सभु ॾाढे कोरोना जे वायरस खे ॾाढो लाइट पे असां वरितो, पर जेका टीं लहर कोरोना जी आई आहे, छाकाणि त असांजो पंहिंजो पर्सनली ख़ानदार जो जेको एक्सपीरियंस थियो आहे त उहा टीं लहर एॾी त ख़तरनाक आहे जो उन जो वायरस जेकॾहिं ताईं एहतियात नथा कयो, मास्क नथा पायो या हथ तकड़ा तकड़ा था मिलायो, हथनि खे साफ़ नथा कयो, त उन जेके कोरोना जे टीं लहर जो जेको वायरस आहे उहो एॾो त ख़तरनाक आहे जो अॻु में त आइसोलेट थींदा माण्हू 14 ॾींहं, उनखां पोइ हुनजो ज़ाहिर थियणु ऐं पोइ इलाज जो ऐं माण्हू आइसोलेट थी वेंदो। पर हिन वक़्तु ही जेको वायरस आहे उहो सिर्फ़ु 3 ॾींहंनि जे अंदरि फिफड़नि खे डैमेज करे थो छॾे ऐं माण्हू ख़तमु थो थी वञे हलियो। इन करे आउं सम्झां थो त हाणे अॻे जेको एहतियात हो उनखां बि वधीक एहतियात करिणो आहे। ठीकु आहे, माण्हू सोशल थींदो आहे, उथंदो वेहंदो आहे, पर हथ मिलाइण खां, भाकुर पाइण खां, क़रीब वञण खां, उन खां मोहबत थोरी घटि बि आहे। मोहबत अंदरि में हूंदी आहे न, मोहबत अंदरि में। सभिनी खे ख़बर आहे त तव्हां सां जेकॾहिं ईअं त पाण नथा भाकुर पाए मिलूं त इहो असां ॿिन्ही जी लाइ सेफ्टी आहे न। थी सघे थो मूं वटि वायरस हुजे, थी सघे थो तव्हां वटि वायरस हुजे, बिल्कुलु। त इन करे एहतियात आउं सम्झां थो त जॾहिं असांजो हीउ प्रोग्राम, छो त हीउ वायरस अञा हले पियो, वैक्सीन अञा शुरू थी आहे,
ऐं असांजी एज वारनि खे वैक्सीन लॻणु शुरू थी वई आहे ऐं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान हाणे 30 सालनि वारनि खे उन्हनि खे शुरू थी चुकी आहे, उन्हनि जी बि शुरू थी चुकी आहे। अच्छा नज़र ॻाल्हि आहे त अञा हीअ ॻाल्हि थोरो दोस्तनि खे पाण पैगाम ॾिनासीं त महिरबानी करे वैक्सीनेशन में हाणे वरी कुझु दोस्त चवनि पिया अदा इहा वैक्सीनेशन असांखे त ज़रूरत कान्हे। बाबा ज़रूरत आहे, हीअ जेको आहे अलाह न करे मर्ज़ आहे, इन में वैक्सीनेशन जेके असां बि करायूं आहिनि, जेके दोस्त आहिनि जेको बि माण्हू पढ़ियल लिखियल आहिनि, बल्कि दुनिया में न सभु। मुंहिंजो दोस्त आहे अमेरिका में या लंडन में, उन्हनि चयो त भई हिते जेके मॉल्स आहिनि, शॉपिंग मॉल आहिनि या जेके वॾा वॾा दुकान आहिनि ॿियनि जायुनि खां अलावा उन्हनि ते बि वैक्सीनेशन आहे त भई असांजो हुननि जो टारगेट इहो आहे त असां 3 महीननि में सॼे सभिनी माण्हुनि खे इहा वैक्सीनेशन 2 डोज़ लॻनि ताकी अलाह ताला सॼी दुनिया में हर माण्हू पंहिंजे मुल्क लाइ सोचे थो पर असीं दुआ था करियूं त असांजो मुल्क बि महफ़ूज़ रहे, पूरी दुनिया बि महफ़ूज़ रहे। त दोस्तनि सां अपील आहे त दोस्त जेके तव्हांखे असांखे ॿुधो पिया ॾिसो पिया, तव्हां वैक्सीनेशन जेको आहे उन में तव्हांखे दिलचस्पी वठो हणायो। जीअं सभु हाणे हिकिड़ो पाण थोरो वरी अची वियासीं हुन ॻाल्हि ते, पर ॿी वरी ॻाल्हि इहा त प्रोग्राम शुरू थियण खां अॻु में असांजो हिकिड़ो दोस्त आहे सभु तव्हां सुञाणंदा हूंदो, उहो तमामु हिकिड़ो सुठो गायक रहियो आहे PTV जो, शाद ग़ुलाम अली। जी हा, उन SMS कयो हो ऐं उन WhatsApp की नंबर हथु कयो ऐं उन चयो त यकीन करियो त मां को बि सिंधी चैनल न ॾिसंदो आहियां, पर जॾहिं ही मुंहिंजी ईअं नज़र पई त पोइ उहो सभु मूं वरी YouTube तां खोलिया ऐं तईं यकीन करियो त आउं तव्हांखे उहो लफ़्ज़ मूं वटि कोन्हनि ऐं तव्हां लाइ, मुंहिंजे लाइ, मुर्तज़ा मजबूर लाइ ऐं असांजे मेहरान टेलीविज़न लाइ हुन दोस्त जेके आहिनि से सिफ़ारिशूं मोकिलियूं ऐं कुझु तजवीज़ बि ॾिनियूं। जी दोस्तो, त हीअ प्रोग्राम जो असां इंट्रोडक्शन जेको आहे सो कोरोना जे हवाले सां कयो ऐं दोस्तनि जे हवाले सां कयोसीं। अॼु असां जीअं त मूं शुरू में ज़िक्र कयो ऐं नसीर साहब खे बि ख़बर आहे त अॼु कराची में असां पहुता आहियूं, त कराची जे हवाले सां जेके फ़नकार जिन पंहिंजो नालो हवालो कमायो, उन में तमामु वॾा नाला आहिनि। उन में अब्दुल्ला कच्छी खे बि यादि कयोसीं, मोहम्मद इब्राहिम खे बि यादि कयोसीं, मोहम्मद जुमन जो तालुक़ु पहिरीं चवंदा कराची सां हो ऐं ॿिया काफ़ी फ़नकार न अथव, पर अॼु जंहिं फ़नकार खे दोस्तो असां यादि करे रहिया आहियूं उन जो नालो आहे अब्दुल्ला पंवर। अब्दुल्ला पंवर जी शख़्सियत उन त पाण इंशाअल्लाह गुफ़्तगू कंदासीं, पर आउं सम्झां थो त पाण ॻाल्हायो इलाही आहे त हाणे मुर्तज़ा मजबूर साहब खे मजबूर कंदासीं त असांखे अब्दुल्ला पंवर जे ॻायल को नख़्मो ॾेखारे ॿुधाए, उन खां पोइ गुफ़्तगू तव्हां सां कंदासीं। दोस्तो, तव्हां असां गॾिजी ॾिसूं ऐं ॿुधूं था अब्दुल्ला पंवर जी आवाज़ में ही कलाम। मूंखे मारवड़नि जूं ॻाल्हियूं यादि पवनि, मूंखे मारवड़नि जूं ॻाल्हियूं यादि पवनि, ॻाल्हियूं यादि पवनि, ॻाल्हियूं यादि पवनि, अचो कांगलवनि वो मूंखे मारवड़नि जूं ॻाल्हियूं यादि पवनि, मूंखे मारवड़नि जूं ॻाल्हियूं यादि पवनि। उमर कए छो ज़ोरी ॾिसी थर जी बोरी, उमर कए छो ज़ोरी ॾिसी थर जी बोरी, वीए चाड़े चोरी, वीए चाड़े चोरी, सरतियूं हुतरुअनि वो मूंखे मारवड़नि जूं ॻाल्हियूं यादि पवनि, मूंखे मारवड़नि जूं ॻाल्हियूं यादि पवनि। वठा थर में मींहं, धारियां बंद में ॾींहं, वठा थर में मींहं, धारियां बंद में ॾींहं, आयल करियां कीअं, आयल करियां कीअं, खिलड़ियूं उतिखवनि वो मूंखे मारवड़नि जूं ॻाल्हियूं यादि पवनि, मूंखे मारवड़नि जूं ॻाल्हियूं यादि पवनि। ओडियो लिंगनि लोयूं खाऊं डोरनि डोयूं, ओडियो लिंगनि लोयूं खाऊं डोरनि डोयूं, थियम पसाह पोयूं,
थियम पसाह पोयूं बाक़ी दम हुजनि वो मूंखे मारवड़नि जूं ॻाल्हियूं यादि पवनि मूंखे मारवड़नि जूं ॻाल्हियूं यादि पवनि चवे आलम खान आम ही अथई सुमरा साम चवे आलम खान आम ही अथई सुमरा साम रिजी रब जे नाम रिजी रब जे नाम दे मोकल चङा चवनि वो मूंखे मारवड़नि जूं ॻाल्हियूं यादि पवनि मूंखे मारवड़नि जूं ॻाल्हियूं यादि पवनि वेलकम बैक जी दोस्तों साहब अब्दुल्ला पंवर जो तारुफ़ आहे मूं वटि बहितरीनु जेकॾहिं तव्हां मूंखे इजाज़त ॾियो बिल्कुलु ॾाढो सुठो त पोइ वरी पाण गुफ़्तगू अॻियां वधाईंदासीं त दोस्तो रागी अब्दुल्ला पंवर जंहिंजी पहिरीं रिकॉर्ड थियल कैसेट कराची में पहिरीं सिंधी कैसेट हुई चवनि था रागी अब्दुल्ला पंवर पहिरीं फेबरवरी 1937 में ठठे में अखि खोली हुन जो वालिद हाजी सुलेमान यकतारे ऐं घड़े ते ॻाईंदो हो अहिड़ी तरह हुन शुरूआती मौसीक़ी जी सिख्या पंहिंजे वालिद खां ई हासिल कई अब्दुल्ला पंवर जे ख़ानदान ठठे खां कराची मुंतक़िल थी लियारी में रहण लॻो उन वक़्तु हुन जी उमिरि 7 साल हुई शुरूआती तालीम हुन मिर्ज़ा आदम ख़ान स्कूल में पिराई हुन पहिरियों भेरो वॾे मेड़ आॾो 1948 में SM लियारी स्कूल में मल्हायल शाह अब्दुल भिटाई जी ॾियारे में हिकिड़ो गीत ॻायो जंहिंमें ॿियनि फ़नकारनि बि हिसो वरितो ऐं उन्हनि जो पाण में मुक़ाबिलो बि थियो जेको अब्दुल्ला पंवर खटियो उन वक़्तु हुनखे 10 रुपया इनाम मिलियो हो जेको उन वक़्तु वॾो इनाम हूंदो हो उन जश्न लतीफ़ में हिन पेरे पमदे सां हिकिड़ो कलाम ॻायो मक़बूल थियण खां पोइ अब्दुल्ला पंवर खे कराची जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में थींदड़ फंक्शन में ॻाइण जो दावतूं मिलण लॻियूं हू स्कूलनि में ॻाइण जे हवाले सां मशहूरु थी चुको हो एसि ताईं जो हुन जे स्कूल फ़ी ऐं उन जा यूनिफॉर्म किताब वग़ैरह हुनखे मुफ़्त ॾिना वेंदा हुआ हर स्कूल जा उस्ताद चाहींदा हुआ त हू संदसि स्कूल में तालीम पढ़ाए अहिड़ी तरह उस्तादनि हुनखे 1 खां 2 ऐं 3 स्कूल में दाख़िला वठाई जिन में मिर्ज़ा आदम SM लियारी स्कूल NJV स्कूल में ऐं जामिया मदरसो स्कूल खॾो शामिल आहे मैट्रिक जामिया मदरसे खॾे मां हासिल कई ऐं हुनखे हालतुनि अॻिते पढ़ण जी इजाज़त न ॾिनी तालीम जारी हू रखी न सघियो ऐं पोइ रोज़गार करणु लॻो हुनखे अॻिते आणण वारो शख़्स अदीब शाइर ऐं सिंधी शोबे कराची यूनिवर्सिटी जो बानी डायरेक्टर प्रोफेसर डॉक्टर अयाज़ हुसैन कादरी हो 1955 खां हुन मुल्ला स्कूल जेको हाणे इस्लामिया गवर्नमेंट सेकेंडरी स्कूल नओं कुंभार पाड़ो लियारी में आहे उते केतिरनि ई सालनि ताईं उस्ताद तौरु ॿार पढ़ाया पर हिकु ॾींहुं कोहिस्तान जे मशहूरु शख़्सियत मलिक सिकंदर जी शादी में संदसि अबाणे ॻोठ बलोचिस्तान में ॻाइणु वियो हुन स्कूल मां 3 ॾींहं मोकल वरिती हुई पर शादी 8 ॾींहं हली बाद में वापसि आयो त स्कूल इंतिज़ामिया खेसि चयो त तूं असांजे कम जो न आहीं तंहिं करे तूं रुॻो ॻाइण खे ई वक़्तु ॾे अब्दुल्ला पंवर राग जी शुरूआती सिख्या त पंहिंजे वालिद खां वरिती हुई पर बाद में ही मास्टर जान मोहम्मद बिरोही ऐं पोइ उस्ताद मोहम्मद इब्राहिम खां सिख्या वठंदो रहियो अब्दुल्ला पंवर शुरू में उस्ताद मोहम्मद इब्राहिम खां राग सिखण जे लाइ उन वटि वियो त हुनखे राग सिखाइण खां माज़रत कई पर ही मायूस कोन थियो ही जिते बि महफ़िल में उस्ताद मोहम्मद इब्राहिम जी मौजूदगी जो ॿुधंदो हो उते हलियो वेंदो हो अहिड़ी तरह 8 साल उस्ताद मोहम्मद इब्राहिम खे ॿुधंदो रहियो ऐं पोइ आख़िरकार 1960 में उस्ताद खेसि पंहिंजो शागिर्दु बणायो अब्दुल्ला पंवर उस्ताद मोहम्मद इब्राहिम खां तमामु घणो मुतासिर हो ऐं उन खां अलावा जेकॾहिं पसंदि कंदो हो त उस्ताद मोहम्मद इब्राहिम खां पोइ उस्ताद मोहम्मद जुमन खे पसंदि कंदो हो रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते हुन ऑडिशन ॾिनी पर फेल थी पियो पर हू मायूस न थियो हर साल रेडियो पाकिस्तान ते ऑडिशन ॾींदो रहियो आख़िरकार 1966 में ख्वाजा इमदाद अली हैदराबाद रेडियो ते हुनखे ऑडिशन में पास करे प्रोग्राम ॾिनो ईअं हू रेडियो आर्टिस्ट बणिजी वियो बाद में PTV ते खेसि प्रोड्यूसर अब्दुल करीम बलोच मुतारिफ़ करायो ऐं PTV जे मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में हुन ॻायो
ऐं हुन PTV जो पहिरियों प्रोग्राम सिंध सिंगार में शाह लतीफ़ ऐं सचल सरमस जा कलाम पेश कया। अब्दुल्ला पंवर जूं मशहूर काफ़ियूं शाह लतीफ़ जूं हुयूं, जेकर हुयसि धारी। ॿी काफ़ी जेका मशहूर थी आलम खान निज़ामानी जी काफ़ी हुई, मूंखे मारवड़नि जूं ॻाल्हियूं यादि कनि। उन खां सवाइ जेका मूसीक़ी सिखी सा उस्ताद बिलावल बेल्जियम खां बि हुन सिखी हुई। रेडियो ते सॼो ॾींहुं उहे काफ़ियूं हलंदियूं रहियूं ऐं काफ़ी वक़्त ताईं हुन जी सुञाणप उहे काफ़ियूं रहियूं। उन खां सवाइ हुन सिर्फ़ु हिकु सिंधी फिल्म लाइ गीत ॻाया। उन फिल्म जो नालो वीचारी माउ आहे। उन फिल्म जे लाइ हुन गुलूकारा हुमेरा चन्ना सां गॾु गाना रिकॉर्ड कराया हुआ। अब्दुल्ला पंवर जो शुमार असांजे सुठनि फ़नकारनि में थियणु लॻो ऐं मुल्क खां सवाइ भारत, ईरान ऐं गॾियल अरब इमारातान में फ़न जो हुन मुज़ाहिरो कयो ऐं उन्हनि मुल्कनि में वियो। जिन शाइरनि जा हुन कलाम ॻाया उन में शाह लतीफ़ भिटाई, सचल सरमत, रखियल शाह, उस्मान फ़कीर, सैयद मुर्तज़ा शाह ॾाढाई, ताजल बेवस, साहिल आज़ाद ऐं ॿिया शामिल आहिनि। अब्दुल्ला पंवर राग वारे सफ़र दौरान केतिरियूं ई तकलीफ़ूं ॾिठियूं। राग जे शौक़ में जॾहिं हुनखे मास्तरी जी नौकरी मां बेदख़ल कयो वियो त 1959 खां वठी 72 ताईं हिकु ख़ानगी इदारे में ड्राइवर बि रहियो। उन खां सवाइ हू मोटर मैकेनिक, साइकिल मिस्त्री ऐं पेंटर बि रहियो। ऐं ज़िंदगी जी आख़िरी ॾियारनि में जॾहिं हुनखे सिंध वासियुनि विसारियो, दावतूं न ॾियणु शुरू कयूं, तॾहिं हुन हिकमत जो बि कमु कयो। सिंधी रागियुनि सां अक्सर इहो अलमियो रहियो आहे त सीनियर थियण बाद हुननि खे सरकारी ऐं अवामी तरह विसारे वेंदा आहिनि। हीअ रागी जंहिं जवानी मूसीक़ी खे ॾिनी, ज़िंदगी जा क़ीमती ॾींहं मूसीक़ी खे ॾिना ऐं जॾहिं उन जी सिहत राग ॻाइण खां जवाबु ॾिनो त उहो रागी मुआशी बदहाली जे करे बेरोज़गार थी वञे थो ऐं आख़िरी ॾियारा बि हुन जा अहिड़ा ई गुज़रिया। अब्दुल्ला पंवर ज़िंदगी जा आख़िरी ॾियारा गुरबत में गुज़ारिया, एतिरे क़दुरु जो हू पंहिंजो इलाज बि न कराए सघियो। रागी अब्दुल्ला पंवर वफ़ात खां कुझु साल अॻु इलाज लाइ दरख़्वास्त ॾिनियूं, पर हुन जी दरख़्वास्त ते को बि अमल न थियो। अहिड़ी तरह 20 सेप्टेंबर 1920 में 83 साल जी उमिरि में ही सिंध जो फ़नकार असां खां मोकिलाए वियो। त निसाब ही हो हिकिड़ो मुख़्तसर तारुफ़ अब्दुल्ला पंवर जो जेको असां पंहिंजे दोस्तनि खे ॿुधायो। त हाणे उन जी शख़्सियत ते ॻाल्हाईंदासूं त छो न हिकिड़ो कलाम थी वञे, उन खां पोइ थिए पोइ दोस्तो तव्हां सां गॾिजी ॾिसूं ॿुधूं था ही ख़ूबसूरत कलाम। सदा से साणे में अल्लाह मुझा सुख्या हुन संगार वो पखे मुझ पवार ए अल्लाह चल हुन हमेशा सरहा। रात मुकम रोई मरदा मो रात मुकम रोई सारे सलाम संगारन खे अला मो रात मुकम। अखियूं अबाणे पार दे, अखियूं अबाणे पार दे, बिठियूं जुड़ जोई उमर दाड़े, बिठियूं जुड़ जोई सारे सलाम संगारन खे अला मो रात मुकम। अपाणन जे आसरे, अपाणन जे आसरे लीड़ो थियम लोई मरदा, लीड़ो थियम लोई सारे सलाम संगारन खे अला मो रात मुकम। वंडिन विरछन पाण से, वंडिन विरछन पाण से दौरन जी डोई उमर दाड़े, दौरन जी डोई सारे सलाम संगारन खे अला मो रात मुकम।
सचल खे सोई अलाला सचल खे सोई सारे सलाम संगारन के अला रात मुकम रोई मरदा रात मुकम रोई सारे सलाम संगारन के अला रात मुकम वेलकम बैक दोस्तों प्रोग्राम महरान जा रागी असां जी ख़िदमत में महरान टेलीविजन तां पेश करे रहिया आहियूं ऐं महरान जे रागी में अॼु जंहिं फ़नकार जी शख़्सियत ऐं उनजे फ़न ते गुफ़्तगू हली रही आहे उनजो नालो आहे अब्दुल्ला पंवर। जी निस साहब हाणे निस माना जेको तारुफ़ हो लिखियल त हुन रेडियो ते घटि ॻायो ठीकु आहे न कराची रेडियो ते बि शायदि घटि ॻायो पर स्टेज हुनजो ख़ासि हवालो रहियो कैसेट बि हवालो रहियो तव्हां एज़ ए प्रोड्यूसर हुन जे राग खे कहिड़े अंदाज़ में ॾिसो था? शॉट पहिरीं त आउं एतिरो अर्ज़ु कयां त मां छाकाणि त पंहिंजे पाण खे ख़ुशि नसीब थो सम्झां त जेकॾहिं मीडिया में या रेडियो ते या टेलीविज़न में न हुजां त पोइ शायदि इन्हनि आर्टिस्टनि खे ॿुधी त सघां हा टीवी ते ॾिसी त सघां हा पर मिली न सघां हा। त मुंहिंजी ख़ुशि नसीबी आहे न छा साईं जीअं चयो त मूं से ॾिठा मां जिनी ॾिठो पिरिन खे तॾहिं सदी का करे न सघां ॻाल्हि अहिड़ी त म्यूज़िक प्रोड्यूसर जी हैसियत में मूं अब्दुल्ला पंवर खे न फ़क़ति वेझो खां ॾिठो पर हू कॾहिं कॾहिं रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते प्रोग्राम करण जे लाइ ईंदो हो ऐं प्रोग्राम जे आख़िर में हुन जी शाह लतीफ़ जे स्टेज सां जेका वाबस्तगी रही उन ते बि ॻाल्हाईंदुसि अॻिते हली पर उते छाकाणि त आउं उन शाह लतीफ़ जे मेले खे गुज़िरियल 20-25 सालनि खां कंडक्ट कयां थो त उते हू हिकिड़े आर्टिस्ट तौरु बि मुंहिंजे तमामु वेझो उहो रहियो। असीं हुन जे फ़न ते अञा अॻिते हली ॻाल्हायूं था पर अशरफ कॾहिं कॾहिं ॾिसबो न त पुछबो त ही कहिड़े माहौल मां निकितो कुदरती तरह सां त हुनखे शायदि ॻाइण सां दिलचस्पी हुई या हू झूंगारींदो हूंदो लोक मौसीक़ी स्टाइल जी का शइ हू ज़रूरु झूंगारींदो हूंदो काफ़ी कलाम झूंगारींदो हूंदो पर हुनजी ख़ुदि ख़ुशनसीबी कराचीअ में लियारीअ वारे इलाइक़े में इहा रही त असांजो अज़ीम बैंजो नवाज़ उहो ख़ुदि उन एरिया जो आहे जिते हुनजी जी हा बिलावल बेल्जियम साहब लियारीअ जो हो न उते हुनजी पंहिंजी क्लब हुई हा मीरा नाका ते हुनजी क्लब हूंदी जिते हुनजा शागिर्द अची सिखंदा हुआ। वरी असीं थोरो ली मार्केट जे पासे हलूं त पोइ असांखे ग्वालियर ख़ानदान थो नज़र अचे न जेको मौसीक़ी ते छायो पियो आहे ख़ान साहब मुबारक अली ख़ान जंहिं रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो 17 अगस्त 1955 ते पीर अली मोहम्मद राशिद सां गॾिजी इफ़्तिताह कयो आहे त ही हिकिड़ो वॾो ग्वालियर ख़ानदान जंहिंमां कुदरतुल्ला ख़ान आशिक़ अली ख़ान मौसीक़ार जीअं अनोखा लाडला खेलन को मांगे चांद ही जेका दरबारीअ मां तर्ज़ ठाही आहे आशिक़ अली ख़ान उहे वरी पीटीवीअ सां वाबस्ता ज़फ़र अली जहिड़ो मौसीक़ार ऐं गायक उन जो रेडियो सां बि ताल्लुक़ उन जो पीटीवीअ सां बि ताल्लुक़ त हिकिड़े पासे गवैया ख़ानदान आहिनि ॿिए पासे लियारीअ में असांजो ही बेल्जियम आहे ऐं ख़ुशनसीबीअ सां त 1948 खां त रेडियो पाकिस्तान जॾहिं कराची शुरू थी वई हली 14 अगस्त 1948 खां त पोइ मास्टर मोहम्मद इब्राहिम हाणे ही कच्छी जेको गायकीअ जो नमूनो आहे ग्वालियर जा गायक असां वटि अञा पोइ था अचनि उस्ताद मंज़ूर अली ख़ान देर सां पियो ज़ाहिर थिए न जेको ग्वालियर जी गायकी असांखे ॾेखारे पियो ऐं हुन वक़्तु असांखे केरु पिया पंहिंजे सिंधी गायकीअ जो मुज़ाहिरो मीडिया तक हिकिड़ो उस्ताद मोहम्मद जुमन जेको कोहिस्तानी मौसीक़ीअ खे साम्हूं पियो आणे अवल त हू उन वक़्तु अञा ॻाइण वारो घटि ऐं बांसुरी वॼाइण वारो वधीक बिल्कुलु अवल आख़िर जेको डोमिनेट करे पियो उहो असांजो मास्टर मोहम्मद इब्राहिम जंहिं जो शाह लतीफ़ ऐं रखियल शाह ऐं सचल सरमस्त ऐं इन्हनि सूफ़ी शाइरनि खे जेको ॻाइणु शुरू कयो एॾी हुनखे शोहरत मिली आहे जो सम्झो त विरहाङे खां पोइ पिड़ में जेकॾहिं को गुलाब जो गुल महके पियो त पोइ उहो उस्ताद असांजो मास्टर मोहम्मद इब्राहिम आहे। मास्टर मोहम्मद इब्राहिम माना हुनजो स्टाइल माना कच्छी गायकी स्टाइल। हाणे ला मोहल्ला जेका मार्केट में शइ आहे त पोयां ईंदड़ रागी उनखां इम्प्रेस थींदा न उनखां मुतासिर थींदा त असीं बि न वांगुरु ॻायूं त ईअं केतिरा ई रागी आहिनि जिन जेके कराचीअ जे आसपास हुआ ऐं मास्टर इब्राहिम बि कराची में वियो 55 में त हैदराबाद में आयो आहे बाद में देर सां आयो आहे
त हीअ असांजो जेको 83 वरनि जी ॼमार में गुज़ारे वियो आहे उनखे बि ज़ाहिर आहे त जीअं असांजे ज़माने जा हीरो जेके आहिनि उहे नदीम हुआ, वहीद मुराद हुआ, मोहम्मद अली थोरो अञा सीनियर, त असीं उन खां मुतासिर थियूं न, पंहिंजे दौर जे माण्हुनि खां जीअं मुतासिर थिबो आहे। त अब्दुल्ला कच्छीअ जो जेको आहे, ऐं हिन वक़्तु जेतिरो पंहिंजी ॻाल्हि खे हिते ख़तमु थो कयां, त हुनजे अंदर में जेको गायकी आहे, जेको गलो हो न, उनखे ॻाल्हि वणी उस्ताद मास्टर मोहम्मद इब्राहिम जी। हिकिड़ो त हुनजो कच्छी स्टाइल जो जेको ॻाइण वारो हो, ॿियो तव्हीं कराची जे जेके माण्हू आहिनि ख़ासि तरह सां लियारीअ जा, खॾे जा या जेके सिंधी आबादियुनि वारा आहिनि, त अॼु बि ॿुधंदो त उन्हनि जी सिंधी पंहिंजे स्टाइल जी जीअं ठठे वारी ॿोली बि थोरी मिले थी उन सां। बिल्कुलु सही था चओ। त इहो जेको लाड़ी लहजो ठठे वारो ऐं कराची वारो, उहो मिली हिकिड़ो नओं लहजो उन्हनि में ठहियो। सो लामोला असांजो जेको अब्दुल्ला पंवर आहे, उन पंहिंजी गायकीअ जे लाइ पंहिंजो मास्टर, रोल मॉडल, पंहिंजो आइडियल, पंहिंजो रहबर रहनुमा उनखे ई सम्झो आहे ऐं उन खां सिखण जी उन कोशिशि बि त कई। ठीकु सभु हाणे जीअं त कंहिं दोस्त असांखे सजेशन में ॾिनी त छो न जेके फनकार आहिनि जिन ते गुफ़्तगू कनि था, भला इहे जिन खे पसंदि कनि था, रोल मॉडल सम्झनि था, उन्हनि जा कलाम पिया हलनि ताकी उहे बि ॾिसनि। त असां मुर्तज़ा मजबूर साहिब खे चवंदासीं त महिरबानी करे असांखे पहिरियों जेको कलाम आहे मोहम्मद इब्राहिम जंहिंजो हू उस्ताद हो, जंहिंखे फॉलो कंदो उहो ॾेखारे ॿुधाए, उन खां पोइ वरी इन फनकार ते, छाकाणि त उनखे जॾहिं ॿुधबो न इब्राहिम साहिब खे, त उन खां पोइ जॾहिं अब्दुल्ला पंवर खे ॿुधबो त पोइ जीअं चइबो आहे न त गिदरे खे ॾिसी गिदरो पकड़ींदो। त इहे तव्हांखे ॾिसंदड़ जेके म्यूज़िक लवर आहिनि उनखे अंदाज़ो थींदो त हीउ जेको आहे इहो इन टारीअ जे गुलाब मां हिकिड़ो नओं गुलाब फुटियो आहे, अब्दुल्ला पंवर। बहरहाल मास्टर इब्राहिम, मास्टर इब्राहिम खे दोस्तो ॾिसूं ऐं ॿुधूं था। जिन आए मन सर हो थिए पसां शल पर कहीं घट न संधी जू लंघे लक लतीफ़ चवे सुना हो त न हूं बोली थिया गुलबू जे सुञाणा साथ धनी ईंदो सजण साईं अला मुंहिंजो डोलण साईं, ईंदो सजण साईं अला मुंहिंजो डोलण साईं, ईंदो सजण साईं, ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो डोलण साईं, ईंदो सजण साईं अला मुंहिंजो डोलण साईं, ईंदो सजण साईं अला मुंहिंजो डोलण साईं। तपी कंदे को तपी कंदे को डूगर ॾुखो यन खेवो तो जे पहण पबजा त लिंग मुंहिंजा बलो ये कंहिंजो कोने डो अमर मिसी कयो डूगर लश्करीअ जो मूंखे काफ़ न ॾिए कल उहे कतारिया काल विया तोॾा तो ही जल मन सुणे हो तू हकल मन सुणे हो त हकल मन ॿुधी ॿारो चो अरे डूंगर लश्करीअ जो काफ़ न ॾिए को उहे कतारिया काल विया तोॾा वटा तो होतम जो हो को साजन साथ में मथा लगन साथड़ो सही सलामत नींदो मथा लगन साथड़ो सही सलामत नींदो ईंदो सजण साईं अला मुंहिंजो डोलण साईं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो डोलण साईं ईंदो सजण साईं ईंदो सजण साईं मुंहिंजो
मन बि तो ईअं न जुगाए जी मारे मोटी न पुछी वो हित रती रत न संजरे सिक तुंहिंजे साए असां त तो ही लाए सजण पेपर में पुछाऊं कयूं सिक नाहे सुथरी पाए परूड़े पेर सिक नाहे सुथरी पाए परूड़े पेर न त कुसण धारा केर करे सद सिकण जी हिक सिक ॿी सूरी अखर ॿई हिकिड़ो वेहण वाटो ॾियन ते कारण ज़रूरी इन्हनि ॿिन्ही जी पूरी जीअ ॾिनेरीअ न थिए हादी ने ई हथड़ा अची चिकन मां ॼाड़ी तो हादी ने ई हथड़ा अची चिकन मां ॼाड़ी तो ईंदो सजन साईं अलाम जो ईंदो डोलण ईंदो सजन साईं अलाम जो ईंदो डोलण ईंदो सजन साईं ईंदो सजन साईं मुंहिंजो ईंदो डोलण साईं ईंदो सजन साईं अलाम जो ईंदो डोलण साईं ईंदो सजन साईं अलाम जो ईंदो डोलण साईं भेन रहन बभोर में घायल थी घारियां मुंहिंजा सजन जे सांग विया सेई थी सारियां उन्हनि खे कीअं विसारियां जे वटां मुंहिंजे वाट थिया विया उते अब्दुल लतीफ जो हादी हथ जली तो उते अब्दुल लतीफ जो हादी हथ जली तो ईंदो सजन साईं अलाम जो ईंदो डोलण साईं ईंदो सजन साईं अलाम जो ईंदो डोलण साईं वेलकम बैक दोस्तों बहरान टेलीविजन तव्हां जेको प्रोग्राम नशर थी रहियो आहे उनजे ॿिए हिसे में तव्हांखे भलीकार चवां थो नज़ीर साहिबु जी हींअर पाण जेको कलाम हिन खां वक़्फ़े खां अॻु में ॿुधी रहिया हुआसीं सो मास्टर मोहम्मद इब्राहिम जो हो जंहिंमें तव्हां ॻाल्हि कई त रोल मॉडल आहे जी हा ऐं हुनजी पसंदि हुई ऐं हुन ॾाढा माना ईअं करे कशाला कढिया उस्ताद जे पोयां नेठि उस्ताद खे हुन राज़ी करे वरितो। राज़ी कयो ऐं जॾहिं चवनि था त उस्ताद जेको राज़ी थिए त पोइ त माना सभु शयूं बहितर थी वञनि उन खां पोइ बिलावल बेल्जियम खे पसंदि कंदो हो उस्ताद मोहम्मद जुमन खे पसंदि कंदो जी हो हा त न सिर्फ़ु इहो जेके आख़िरी जेके ॾींहं हुआ जेके फंक्शन जे हवाले सां हूअं त मूं तव्हांखे शाइरनि जा ॿुधाया त कलाम ॻाई पर पोइ आख़िर साहिल आज़ाद जा कलाम ॾाढा ॻाईंदो हो ऐं उन खां पोइ जेको मोहम्मद इब्राहिम जो पुटु हूंदो हो नूर मोहम्मद बाला नूर मोहम्मद बाला जा कलाम बि न ॻाया जी हा ऐं ॾाढा मशहूरु थिया पोइ छा ईअं थींदो आहे नसीर साहिबु त छा शख़्सी जेका शाइरी आहे उहा बि उन इलाइक़े जी हुजे उहा बि उन देश जी हुजे ऐं फनकार बि उन देश जो हुजे त उहा हमांगी पैदा थिए थी छा इहा त भई बिल्कुलु नेचुरल ॻाल्हि आहे कुदरती ॻाल्हि आहे त माण्हू जंहिं इलाइक़े में जीअं हल्के अहबाब में उथे थो ॾिसो न हाणे असांजो ख़ुदि बि जेको साहिल आज़ाद साहिबु आहे कराचीअ जो जी हा इलाइक़े सां हुनजो तालुक़ु आहे ऐं वरी हुस्न इतफ़ाक़ ऐं ख़ुशनसीबीअ सां हू इंतिहाई मक़बूल ऐं मारूफ़ शाइर आहे कराचीअ जे शाइरनि लाइ मुंहिंजे करे थोरो ॻाल्हाइजे त जेके हिकिड़ा त रवायती ग़ज़ल जा वॾा शाइर आहिनि जीअं अब्दुल अलीम जोज साहिबु वग़ैरह आहिनि साजिद सरशारी साहिब जिन वारा आहिनि उहे त ख़ालिस ग़ज़ल जी ॾुखी ॾुखी शाइरी पिया कनि पर हिकिड़ा शाइर आहिनि जेके लिरिकल पोइट्स आहिनि जिन में जिन जी शाइरी ॻाइण में लुत्फ़ अचे ॻाइण वारे खे मिसाल तौर ते साहिल आज़ाद आहे अली मोहम्मद मजरूह साहिबु आहे कमर शहबाज़ साहिबु आहे ही कराचीअ जा वॾा शाइर आहिनि जेके मीडिया जे लाइ रेडियो जे लाइ ऐं टीवीअ जे लाइ लिखनि पिया त हुननि खे ख़बर आहे त फनकार जे लाइ छा लिखिजे जो हू आसानीअ सां हुनखे ॻाए ऐं माण्हुनि ताईं पहुचाइनि ऐं वरी उहा शइ मक़बूल बि थिए सो हिकिड़ो त इहो थियो हल्का अहबाब असांजे उन्हनि शाइरनि जो जिन में ताज बलोच साहिबु बि शामिल आहे उहो बि इंतिहाई ख़ूबसूरत सिंधी ग़ज़ल जो वॾो शाइर आहे अली मोहम्मद मजरूह साहिबु वॾो शाइर आहे
जिन जे करे पर वरी इन जे मुक़ाबले में साहिल आज़ाद जंहिंजो तव्हां ज़िक्र वरितो आहे उहो ख़ालिस हिकिड़ा जेके सिचुएशनल सॉन्ग थींदा आहिनि न PTV जे लाइ बाबा ही ॿारनि जो प्रोग्राम आहे इन अहिड़ो गीत खपे ही असांजो रूह रिहाण या सिंध सिंगार प्रोग्राम आहे हल्को फुल्को गीत लिखी ॾियो त इन खे असांजे साहिल साहिब खे अहिड़नि गीतनि लिखण ते कुदरत हासिल हुई बल्कि तव्हां सही चयो त उबो हासिल हो त ऐं हल्की फुल्की काफ़ी नतीजतन ॾिसो पाण असांजे हिकिड़ो नालो कोन वरितो सुलेमान शाह जो उहो बि इन ई पट जो इन ई एरिया जो आहे ऐं साहिल आज़ाद हुन जे बि ॿोलनि ते या हुन जे गले जे लाइ या हुन जे स्टाइल जे लाइ जंहिंजा ॿोल सूट कनि पिया त उहो साहिल आज़ाद आहे त साहिल आज़ाद खे मिज़ाज शनास शाइर पाण चऊं था त अहिड़ो अब्दुल्ला पंवर जे लाइ पाण थोरो काफ़ी कलाम स्टाइल में लिखिबो असांजे सुलेमान शाह जे लाइ अहिड़ो कलाम लिखिबो जंहिंमें हू झूमे नचे ॾेखारे पंहिंजा त्रिकताल सभु हुन में ॾेखारे त साहिल जो इहो पाण ज़िक्र कयो सो हाणे अब्दुल्ला पंवर जी ख़ुशनसीबी रही त हुनजे आस पास ॾाढा सुठा शाइर हुया ऐं शाइरनि जी कमज़ोरी ख़बर अथव छा आहे उहो केरु बि हुजे उहो वॾो शाइर शेख अयाज़ हुजे न या उस्ताद बुखारी हुजे उहो चाहींदो मुंहिंजो कलाम ॻाइजे शेख साहिब सां जॾहिं मिलबो न बाबा मुंहिंजा कहिड़ा कलाम था तव्हां ॻाल्हायो उस्ताद बुखारी सां जॾहिं मिलो बाबा मुंहिंजा कलाम तव्हां वटि पिया आहिनि जल्दी जल्दी रिकॉर्ड कयो त ईअं वॾे खां वॾे इन शाइर जो बि ज़ौक़ हूंदो त पोइ असांजे अब्दुल्ला पंवर साहिब खे त वरी इहे शाइर अवेलेबल हुया इन करे आसानीअ सां ॿियो अशरफ जॻह ते ॻाल्हि इंतिहाई अहम आहे त टेलीविज़न स्टेशन बि आहे माना कॾहिं न कॾहिं प्रोग्राम मिलणो आहे त नओं कलाम ॻाइणो आहे उनजे लाइ बि इन्हनि शाइरनि खां कलाम वठिणो आहे रेडियो ते वञिणो आहे त लामोहल्ला वरी बि इन्हनि खां ई को नओं कलाम वठिणो आहे हल्को फुल्को वरी तव्हां EMI कंपनी आहे जेका या शालीमार रिकॉर्डिंग कंपनियूं जेके आहिनि जिते हिननि पंहिंजा रिकॉर्ड ख़ुशनसीबी आहे अब्दुल्ला पंवर जी त उते हुनखे मौसीकार केरु पियो मिले बिलावल बेल्जियम EMI में अब्दुल्ला पंवर खे जेकॾहिं ॻाराए पियो त बिलावल बेल्जियम पियो ॻाराए या कराची जी जेका रेडियो जी ऑर्केस्ट्रा आहे जिन में ख़ुदि मोहम्मद जुमन बि बांसुरी वॼाए पियो हुनजो पीउ बि दंबूरो बांसुरी वॼाए पियो त इन्हनि जी मां सम्झां थो त हुआ ग़रीब गालिब जो हिकिड़ो शेर है जिन्हें हकीर समझ कर बुझा दिया तुमने यही चिराग जलेंगे तो रोशनी होगी पर जॾहिं अब्दुल्ला पंवर शाह लतीफ़ जे शाइरीअ खे जॾहिं ॻायो आहे त तव्हां ॾिसो त कुदरत महिरबानी थिए थी ऐं वरी जॾहिं हद खां वधीक महिरबानी थिए थी त उनजे हिकिड़े आइटम में पॉपुलरिटी मिले थी जेकर हुयसि वारी अलाह अलाह मारुनि तॾहिं विसारी त अब्दुल्ला पंवर जो जेको शुरत जो या जेको ईअं चइजे त पॉपुलर थियण जो जेको उहो इन कलाम सां थियो आहे जेको हुनजो रेडियो पाकिस्तान कराचीअ ते पोइ हुन हर स्टेज ते ऐं हर प्रोग्राम में जेको पॉपुलर आइटम हूंदो आहे न असल में ही जेके क्राउड वारा फंक्शन थींदा आहिनि अशरफ उते हर माण्हू चाहींदो आहे ॿुधंदड़ त असां जेको रेडियो में ॿुधंदा आहियूं असां जेको TV में ॿुधंदा आहियूं इहो साॻियो कलाम पोइ माण्हू ताड़ियुनि जा फेका चिट लिखी ईंदा त बाबा अब्दुल्ला पंवर हाणे हू वीचारो भले नओं कलाम ठाहे खणी आयो हुजे पर चवंदुसि उहो ई त वरी बि असांखे उहो ई ॿुधाए इन करे ऐं सम्झां थो त जेकॾहिं मूं 1000 महफ़िलूं अटेंड कयूं हूंदियूं अब्दुल्ला पंवर जूं त इवन झूनो थी वियो हो वीचारो तमामु ज़ईफ़ थी वियो हो पर वरी बि जिन महफ़िलुनि में ईंदो हो ऐं फरमाइश हुन सां इहा ई थींदी हुई जेकर हुयसि त न सिर्फ़ु हाणे इन ॻाल्हि खे वधाईंदासीं त दोस्तो तव्हां सां गॾिजी ॾिसूं ॿुधूं था अब्दुल्ला पंवर जी आवाज़ में हे ख़ूबसूरत कलाम कयम मुहाड़ मलीर दे मथे कोट चढ़ी नित निहारे ॾिहॾे घोड़ा पियम गड़ी निंगी कूक कल्ब मां मजा रूह रड़ी वेड़ी जनवरी हो करन लदी कॾहिं जेकर हुयसि दारी लाला जेकर हुयसि दारी हो मारुन तॾहिं विसारी लाला जेकर हुयसि
गाहन कई गुलज़ारी मरदा मारन तॾहिं विसारी गाहन कई गुलज़ारी मरदा मारन तॾहिं विसारी जेकर हुयसि दारी लाला जेकर हुयसि दारी हो मारन तॾहिं विसारी लाला जेकर हुयसि मिटा दोए न मारुई आयस मन मलेर कॾे त कान लहे हितां ही मीर खार पियन खीर हो जे अमानत उत वञे दस कीन की हो दस कीन की थोड़े रात अंधारी मरदा मारन तॾहिं विसारी थोड़े रात अंधारी मरदा मारन तॾहिं विसारी जेकर हुयसि दारी लाला जेकर हुयसि दारी हो मारन तॾहिं विसारी लाला जेकर हुयसि उमर छा कपड़ा काण्यारियूं कीअं कनि जिन्हनि जा थरन में बरथा भेण सहन हो जे हक़ बञनि हो से कीअं सतियो सुमरा हो लालो लाल लतीफ़ चवे हो लालो लाल लतीफ़ चवे पंहिंजे वस न वीचारी मरदा मारन तॾहिं विसारी पंहिंजे वस न वीचारी मरदा मारन तॾहिं विसारी जेकर दारी लाला जेकर हुयसि दारी हो मारन तॾहिं विसारी लाला जेकर हुयसि वेलकम बैक दोस्तों प्रोग्राम महिराण जा रागी असीं जी ख़िदमत में महिराण टेलीविजन तां पेश करे रहिया आहियूं महिराण जे रागीअ में अॼु सिंध जे जंहिं हीरोज़ जो ज़िक्र हली रहियो आहे उन फ़नकार जो नालो आहे अब्दुल्ला पंवर अब्दुल्ला पंवर जी शख़्सियत अब्दुल्ला पंवर जे फ़न ते नसीर साहब ऐं असां गुफ़्तगू करे रहिया आहियूं सभु हाणे जेको शुरूआत जेको तव्हां पहलू ॿुधायो हुन जे फ़न जे हवाले सां उन गायकी जे हवाले सां पर हुन जी जेके कराची में जॾहिं रहियो आहे त हुन जी गायकी जा टे पहलू अचनि था ठीकु आहे न कैसेट में काफ़ी हुन कयो ठीकु आहे उन खां पोइ स्टेज ते हुनजो वरी पंहिंजो हिकिड़ो ख़ासि अंदाज़ रहियो आहे ठीकु आहे न उन खां पोइ अगरि वेही करे हुन जेको गायो आहे रेडियो ते या ॿिनि जाइनि ते गज़ल में मौसीक़ी में त हाणे स्टेज जो जॾहिं नालो वठां थो न सभु त तव्हां ला मोहल्ला जेके वॾा वॾा प्रोग्राम कया आहिनि उन में तव्हां अब्दुल्ला पंवर खे कहिड़े अंदाज़ में ॾिठो आहे ॾिसो अब्दुल्ला पंवर जो जेको उरूज आहे उहो 70-80 वारो जेको ॾहाको आहे जंहिंमें हुन जा कुझु कलाम ईअं सिज जे किरण वांगुरु जरकियार त पोइ जॾहिं कंहिं बि आर्टिस्ट जा आइटम मशहूरु थियनि था शुरू त रेडियो सां थियनि था टीवी सां थियनि था त अब्दुल्ला पंवर जा जेके ॿ चारि आइटम ज़बरदस्त उन जा विया त पोइ हुन जी मार्केट वैल्यू वधी ऐं हुनखे मिलणु लॻा स्टेज जा फंक्शन्स छो त ऐं पोइ वरी स्टेज जा फंक्शन बि
अहिड़ा मिलंदा आहिनि जेके उन तरह जे माण्हुनि सां हम मिज़ाज हूंदा आहिनि। मिज़ाज मिसाल थाणो बुला ख़ान, थाणो अहमद ख़ान, ठट्टो, अवां सम्झी विया त हू जंहिं लहजे खे ॻाए पियो, बिल्कुलु, बिल्कुलु। जंहिं स्टाइल खे ॻाए पियो, उहो थाणे बुला ख़ान जो ॻाए पियो, लाड़ी कट दुरुत ॻाए पियो, या बदीन ताईं जो जेको पट आहे त उनजी जेका स्टेज आहे। हाणे ईअं कोन्हे त अब्दुल्ला पंवर असीं ईअं कोन चवंदासीं त हुनखे बाबा उतर में उहो जेकबाबाद जे मेलनि में सॾाए वियो, सखर जे जेको वॾियूं कॉन्फ्रेंसूं पियूं थियनि उते हुनखे उते जे वरी उन जा पंहिंजा उतरादी आर्टिस्टनि जो बिल्कुलु, ऐं हेॾा जेका वैल्यू हुई उहा असांजे जिन वॾनि फनकारनि जी हुई। असीं उन ते हलंदासीं जीअं मिसाल तौर ते मास्टर इब्राहिम जो ज़िक्र कयोसीं, पर उस्ताद मोहम्मद जुमन। हाणे इन्हनि ॿिन्ही जो पट हूअं त सॼी सिंध आहे, पर ख़ासि तरह सां बठोरो, बदीन, ठट्टो ऐं थाणो बुला ख़ान, थाणो अहमद ख़ान, जुंग शाही, जमपीर, करचात, त असांजो अब्दुल्ला पंवर किथे पियो पंहिंजी महफ़िलूं ॻाए त जमपीर में पियो ॻाए, थाणे बुला ख़ान में पियो ॻाए, जुंग शाही में पियो ॻाए। हाणे इहो आहे त छाकाणि त हू लाड़ी माण्हुनि जे तबियत वटां ॻाईंदो हो, उन्हनि जे ओड़े लहजे में ज़ेर ज़बर सां ॻाईंदो हो, इन करे हू उन्हनि जो मनपसंद फनकार हो। त इसे ते आउं जेकॾहिं चवां त मूं शाह लतीफ़ ते हुनखे जेको प्रेज़ेंट कयो आहे अब्दुल्ला पंवर खे, त हू ॾाढो जीअं मूं चयो न त कॾहिं कॾहिं चइबो आहे त मूं हुनजी असांजो हिकिड़ो ग़ुलाम रब्बानी आगरो चवंदो आहे त मूं मिर्ज़ा कलीज बेग कोन ॾिठो, पर मूं मोहम्मद इब्राहिम जोयो ॾिठो, उहो ओड़ो ई माण्हू हो न। त ईअं आउं चवंदो आहियां त बाबा मूं जेको आहे सो रशीद अहमद लाशारी कोन ॾिठो, मूं मूसा कलीम ॾिठो। हा, त अहिड़ी तरह चवां त मूं बाबा मास्टर इब्राहिम खे रिकॉर्ड कोन कयो या उनजी महफ़िलुनि खे कंडक्ट न कयो, पर मूं अब्दुल्ला पंवर जी महफ़िलुनि खे कंडक्ट कयो। मुंहिंजी ख़ुशनसीबी त मूं उन्हनि खे ओड़नि माण्हुनि खे ॾिठो। अच्छा, इन जो मां हिकिड़ो तव्हांजो पोइ जेकॾहिं आउं चवां साईं त जेकॾहिं इहे फंक्शन तव्हां कॾहिं न कया त मुमताज़ मिर्ज़ा कया, पोइ नसीर मिर्ज़ा कया। जी हा, जी हा, उहो हुनजे नसीब में। त मुंहिंजे नसीब में वरी उन खां पोइ वारा जंहिंखे पाण अंग्रेज़ी में चवंदासीं त सेकेंड लाइन। ऐं ख़ुशनसीबी अथव अशरफ जो हीअ असांजी सिंध में हाणे सेकेंड लाइन कान पई पैदा थिए। इहो त हिकिड़ो वॾो हिकिड़ो फुक़दान थी वियो आहे कंहिं बि जॻह। त ॾिसो इब्राहिम साहब जे शागिर्दनि जा शागिर्द पैदा थियनि पिया, मास्टर मोहम्मद जुम्मन जे स्टाइल जा शागिर्द अञा उहो सिलसिलो हले पियो, उस्ताद मंज़ूर अली ख़ान जो जेको स्टाइल आहे उहो पंहिंजे तौर ते हलंदो पियो हले। ऐं इवन असांजा जेकॾहिं ही बेदिल मसरूर जी ज़रीना बलोच वारा जेके मज़ाहिमती शाइरी जिन ॻाई हुई, वरी उन्हनि ते अहमद मुग़ल ऐं सरमद ऐं ॿिया नवां नवां असांजा अचनि पिया जेके उन स्टाइल खे ॻाइनि पिया। पर उन खां पोइ असीं आस्ते आस्ते वरी जेकॾहिं नओं रंग पियो अचे त पोइ असीं उन रंग खे हावी थींदे या ईंदे न पिया ॾिसूं। ऐं सम्झां थो त उनजे लाइ के इंस्टीट्यूशन हुजनि जेके पढ़ाइनि। मिसाल को म्यूज़िक जो इदारो खुले न, बाबा ही मास्टर इब्राहिम जो रंग अचो त तव्हांखे पढ़ायूं, बाबा ही उस्ताद मोहम्मद जुमन जो रंग अचो त पढ़ायूं, बाबा ही उस्ताद मंज़ूर जो रंग अचो त तव्हांखे पढ़ायूं। ऐं जॾहिं उहो पढ़बो सिलसिलो सेखारिबो त पोइ उहो हलंदो रहंदो। पर अब्दुल्ला पंवर जो जेको पाण जीअं सिलसिलो ॻंढियो न त कड़ो मंझि कड़े जीअं लोहार लपेटियो, मुंहिंजो जीउ जड़े सो पहिरियां सोगो कयो, या सिंधीअ में जीअं शेख अयाज़ जी सिट आहे, अब्दुल करीम गदाई सिट आहे त लाट मां लाट ॿरंदी, ॾीए मां ॾीओ ॿरंदो। त अब्दुल्ला पंवर जो जेको स्टाइल आहे ऐं आवाज़ आहे ऐं जंहिं इलाइक़नि में हुनखे मक़बूलियत मिली आहे, जिन जो पाण तस्करो करे आयासीं, त इहो सॼे जो सॼो वरी हिकिड़ो दफ़ो रिपीट थो कयां त मास्टर इब्राहिम जे ऐं हू हुनजे लाइक़ शागिर्दनि में जंहिं अब्दुल्ला पंवर जेको कुझु बि ॻायो उन पंहिंजे उस्ताद जे नाले खे अॻिते वधायो, मान वधायो, मैदान मल्हायो, हारायो कोन। वाह वाह। इन करे जो अब्दुल्ला पंवर जंहिं बि स्टेज तां ॻाईंदो त माण्हू चवंदा बाबा सुभान अल्लाह, ही त जहिड़ो इब्राहिम उस्ताद खे पियो ॻाए। इहो हो रंग हुनजो। जब अञा पाण ॻाल्हाईंदासूं त छो न उस्ताद अब्दुल्ला पंवर जे आवाज़ में, पर जेकॾहिं मुतज़म साहब खे चवंदासीं उहो बि कलाम ॿुधाए, पर जिन खे पसंदि कंदो जीअं मोहम्मद इब्राहिम खे असां मोहम्मद जुमन खे बेहद पसंदि कंदो, त मोहम्मद जुमन जो कलाम बि हुजे त उहो बि असांखे ॾेखारे ॿुधाए त बहितर थींदो। त दोस्तो तव्हां सां गॾिजी वेलकम बैक। अनवर साहब, इहो पाण हाणे आख़िरी हिसे में आहियूं। जी हा। ऐं मुर्तज़ा मजबूर साहब मूंखे मजबूर करे रहियो आहे त हाणे तव्हां जेको आहे सो थोरो
मोकल वठो पर मोकल असां बि फुरक़ान जल्दी जे पछाड़ी वारे ॾींहं ते पाण में पछाड़ी में ॻाल्हाईंदासीं। पछाड़ी में ॻाल्हाईंदासीं पर हाणे पछाड़ी थी वई आहे। अॻे त हाणे मुख़्तसर ॻाल्हि इहा आहे नसरत तव्हांजो जेको सुवालु आहे त ही जीअं तव्हां हिकिड़ी फ़न जे हिसाब सां ॻाल्हि कई त हुनजो गायकी जो अंदाज़ जेको सो हूंदो पर सही हुनजी जेका मरहूम जी शिकिल हूंदी उहा बि मासूम कान हूंदी। हिकिड़ो ग़रीब मासूम माण्हू जंहिंखे का शइ महरूमी बि हुजे इहा तव्हां महसूसु कई तव्हां ॾिसंदव त असीं सॼी सिंध मालामाल आहे, शाहूकार आहे, हीरनि मोतियुनि सां भरी पई आहे। पर आउं जॾहिं लफ़्ज़ ॻाल्हाईंदुसि तव्हां चवंदो हा तव्हां दुरुस्त था चओ त असांजी सिंध जे इलाइक़नि मां लियारी अहिड़ो इलाइक़ो आहे जेको पुठिते पियल ऐं सफ़ा हिणनि हालनि वारा माण्हू हुते नज़रअंदाज़ थी वियल माण्हू त ई सॼा ग़रीब गुरबत जे गिराफ़ में हेठि सिथे ते जेके रहंदड़ वीचारा मज़दूर राज़ा या पोरियत मिल में कमु करण वारा नाइब कासिद पटेवाला चौकीदार हिन इलाइक़े जी बदनसीबी रही त हुते एजुकेशन पर पीपल्स पार्टी जे या दौरे हाज़िर में आउं सम्झां थो त जॾहिं हुते यूनिवर्सिटियूं खुलियूं आहिनि त उते नवां नवां डॉक्टर हाणे तव्हां ईंदड़ 50 सालनि में लियारी हिकिड़ो जिते मेडिकल कॉलेज क़ाइमु थी चुको आहे। वॾा कॉलेज आहिनि लियारीअ में। पहिरियों कॉलेज अब्दुल्ला हारून वारनि खोलियो, अब्दुल्ला हारून कॉलेज वॾी शइ आहे जंहिंमें फैज़ अहमद फैज़ साहब खे प्रिंसिपल करे रखियऊं त लियारी जे माण्हुनि खे पढ़ायो, हिन खे पंहिंजे पेरनि ते बीहारणु सेखारियो। ही सॼी ज़िंदगी गुरबत ऐं मज़दूरी लाइ पैदा कोन थिया आहिनि। त अब्दुल्ला पंवर बि छाकाणि त उन इलाइक़े जे ग़रीब घर मां ग़रीब घिटीअ मां ग़रीब माउ पीउ जो औलाद हो, जेके कुंभार हुया, थामनि जो दुकान हो या पोइ वरी हॾ तव्हांखे ख़बर आहे त कुंभार पाड़ो हैदराबाद में हुजे या लियारीअ में हुजे उहे हॾ ॻंढींदा आहिनि। त असांजे अब्दुल्ला जो बि पेशो त इहो न त जॾहिं हुन ते पीरी लथी जेका हर कंहिं ते लहणी आहे, सभु कुझु ॻणणो आहे हिन ज़िंदगी शमा की सूरत हो खुदाया मेरी, त अब्दुल्ला ते बि जेको आउं ज़वाल न चवंदुसि पीरी लथी, हुनजे गले ते पीरी लथी, हुनजे चेहरे ते पीरी लथी ऐं हुनजो जेको फ़न हो उन ते बि पीरी लथी। उन जे बावजूद बि हू शाह लतीफ़ अचे पंहिंजे आख़िरी हयाती जे सालनि ताईं बि अशरफ हू ईंदो रहियो ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह त शाह लतीफ़ जेको पंहिंजो हुनजो कलाम ॻायईं उनजो अजर हुनखे शाह लतीफ़ एवॉर्ड जी सूरत में असां सभु गॾु हुआसीं जॾहिं हुनखे शाह लतीफ़ एवॉर्ड अब्दुल्ला पंवर खे मिलियो आहे। त इहा वॾी हसरत हूंदी आहे जेका हुनजी पूरी थी। ऐं आउं सम्झां थो त भले उन ते आवाज़ ते पीरी आई हुजे, उनजे चेहरे ते पीरी आई हुजे, हलणो हर कंहिंखे आहे, पर आउं चवां थो त हू पंहिंजो नालो छॾे वियो आहे ऐं सिंध जे मौसीक़ी जी तारीख़ अब्दुल्ला पंवर जे नाले खे पंहिंजे लोक ऐं काफ़िए जी जेका गायकीअ वारी मौसीक़ी आहे उन में सोननि अखरनि सां लिखे न लिखे चांदीअ जे अखरनि सां अशरफ ज़रूरु लिखंदी वॾी महिरबानी थियव। त दोस्तो ही हो असांजो अॼोको प्रोग्राम महिराण जा रागी जंहिंमें असां सिंध जे पंहिंजे हीरो जो ज़िक्र कयो। उन जो नालो हो अब्दुल्ला पंवर। अब्दुल्ला पंवर जी शख़्सियत उनजे फ़न ते असांजे साईं नसीर मिर्ज़ा साहब रोशनी विधी। इन सां प्रोग्राम महिराण जे रागी जो वक़्तु हाणे पूरो थियो। पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत। उमर अच्छा कपड़ा काण्यारो कीअं कन जन जा थरन में वर पिया वेण सां हुजे हक़ भॼन से कीअं सतियूं सुमरा घुमरां वेदरो पुछां को अलाह जिते मुंहिंजा मारो अड़ा मुझा सांगे मुझा मारो महले माती मारुई अदाय उमर महले माती
अदार मर ये रुवाड़े थी रोए अलाज ते मुझा मारो रुवाड़े थी रोए अलाज ते मुझा मारो ते मुझा मारो अड़ा ते मुझा सांगे अलाज ते मुझा मारो उमराओं में चढ़ो पुछा को अलाज ते मुझा मैले मुंजे मोहियों अदार मर मैले मुंजे मोहियों अदार मर ये रातों डीहा पे रोए अलाज ते मुझा मारो रातों डीहा पे रोए अलाज ते मुझा मारो अलाज ते मुझा सांगे अलाज ते मुझा मारो लालो लाल लतीफ चवे अलामिया बिट जो गोट लतीफ चवे अलामिया ओ तारो न कोए अलाज ते मारो ओ तायो न कोए अलाज ते मुझा मारो अड़ा ते मुझा सांगे अलाज ते मुझा मारो ओ जते मुझा सांगे ओ जते